अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कोस्तान न्यूज़ सर्विस में अॼु अहम ख़बर। सिंध असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻवान MPA हलीम आदिल शेख चयो आहे त कोस्तान जा माण्हू सिहत तइलीम समेत बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। तहलका अस्पताल में डॉक्टर वीज़ा ते वियल आहिनि। नौजवाननि सां गॾिजी तब्दीली आणींदासीं, अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन थाणो बुलाखान प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस के ख़िताब दौरान कयो। हिन चयो त सिंध जो वॾो वज़ीर ॼामशोरे ज़िले जो आहे, पर चूंडियल नुमाइंदनि ऐं वज़ीर आला कोस्तान समेत हिन ज़िले जे माण्हुनि खे सहूलियतूं न ॾेई सघिया आहिनि। हिकु सवाल जे जवाब में हलीम आदिल शेख चयो त PP हुकूमत 13 सालनि में सिंध लाइ 16.5 अरब रुपया तरक़ियाती कमनि लाइ रखिया, पर वफ़ाक़ी हुकूमत हिकु साल जी बजट में सिंध खे 1000 अरब रुपए खां मथे तरक़ियाती कमनि लाइ रक़म ॾिनी, जंहिंमें 734 अरब रुपया कराची लाइ रखिया विया आहिनि। हिन चयो त ईंदड़ इलेक्शन में PPA सां मुक़ाबिलो करे खेनि शिकस्त ॾींदासीं। उन मौक़े ते PTI MNA जयप्रकाश जोकराणी, पीर ज़मान शाह जिलानी, पीर मुर्तज़ा शाह जिलानी, हाजी निसार आरई ऐं ॿिया पिणु अॻवान मौजूदु हुआ। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो कोस्तान न्यूज़ सर्विस। रिपोर्टर कोस्तान न्यूज़ सर्विस टीम थाणो बुलाखान।